यह तहरीक असां शुरू कई हुई हैदराबाद में। केबी साहब हुयो, नवीद हुयो, ये सब दोस्त जेके वेठा आहिनि, साईं बशीर साहब वेठो आहे, नाला खणंदासीं त तक़रीबन सभई दोस्त पाण सभु हुयासीं जॾहिं इहा तहरीक शुरू कई। SSP खां पोइ हुनखे कन्वर्ट कयोसीं असां केनालनि जे कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते। अॼु बि उन वक़्तु शायदि असां कमज़ोर पोज़ीशन में हुजूं, छो जो बारूं असां वटि कोन हुयूं। अॼु मां तव्हांखे इहो यकीन थो ॾियारियां त हाई कोर्ट बार हैदराबाद तव्हांजे हथनि में आहे, तव्हां उते मौजूदु आहियो। अचो त गॾिजी लाहेमल ठाहियूं। हाई कोर्ट बार हैदराबाद न सिर्फ़ु सॼी सिंध जे ॿारनि खे गॾु कंदी, हर जॻह ते असां वेंदासूं, कॉन्फ्रेंसूं कंदासूं, मुज़ाहिरा कंदासूं, दोस्तनि खे कन्विंस कंदासूं, दोस्तनि खे गॾु खणी हलंदासूं। हैदराबाद खे असां मर्कज़ ठाहींदासूं ऐं उन सां गॾोगॾु असां सियासी पार्टियुनि सां बि राब्ता कंदासूं। हर हिकु उहा सियासी पार्टी जेका जदोजहद जे मैदान में आहे, सिंध जे दरिया खे बचाइण जे लाइ, सिंध जे ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ, उन्हनि सभिनी खे गॾु कंदासूं ऐं हिकिड़ी भरपूर तहरीक हलाईंदासूं। पोइ असां ॾिसूं था कहिड़ियूं साज़िशूं थियनि थियूं।